अस्सलाम वालेकुम दोस्तों जी। तव्हांजो पंहिंजो मिठा ख़ान अॼु तव्हांजे लाइ हिकु कहाणी खणी आयो आहियां। कहाणी आहे हिकु फ़क़ीर जी ऐं हिकु राणी जी मुहबत जी कहाणी आहे। फ़क़ीर ऐं राणी जो पाण में इश्क हो, इश्क में हलंदे रहियो। राणी फ़क़ीर खे वाइदो ॾिनो वचन त भई अॼु पाण राति जो मिलंदासीं फलाणी जॻह ते। हिकु जॻह ते वञी फ़क़ीर पंहिंजो गठड़ी रखी वेही रहियो त उतां खां हिकु काफ़िलो गुज़रणु लॻो बादशाह जो। उन्हनि खे उते शाम थी वई त फ़क़ीर वटि उते उन्हनि पंहिंजो बादशाही जेको काफ़िलो हो उन्हनि पंहिंजो सॼो सिस्टम उते कयो। त फ़क़ीर उते पहिरियां त मुस्कुराए पिए, पंहिंजो ख़ुशि वेठो। जेॾीमहिल काफ़िलो उते विहणु लॻो उन्हनि खां पुछा कईं, चई बाबा तव्हां हिते कीअं? चयो उन्हनि चयो असां मुसाफ़िर आहियूं, बादशाही मां आया आहियूं ऐं रस्ते जा मुसाफ़िर आहियूं। असां अॼु राति रहंदासीं, सुबुह जो असां पंहिंजो हलाए वेंदासीं। इहा ॻाल्हि जॾहिं फ़क़ीर ॿुधी, फ़क़ीर मायूस थी वेही रहियो त उते हिकु सियाणो माण्हू हुओ जंहिं बादशाह खां सुवाल कयो, बादशाह सलामत, पाण खां अॻु में हीउ अमरा वेठो सही हो ऐं पाण जॾहिं हीअ ॻाल्हि कया त असां राति रहूं था त हीअ अमरा मायूस थी वियो। बादशाह उन तां फ़क़ीर खां पुछियो, फ़क़ीर तूं ॾे ख़बर असांजे रहण में नाराज़ आहीं ऐं छो तूं मायूस थी वई असांजे हिते रहण जो ॿुधी? हुन फ़क़ीर इहा ॻाल्हि कई, चई यार ॿियो त कुझु कोन्हे को, मुंहिंजी अॼु सालनि खां पोइ महबूब सां मुलाक़ात आहे। जेका तव्हां हिते रहंदो उहा कान थींदी। मायूस सिर्फ़ु इन ॻाल्हि लाइ थी, ॿियो मूंखे तव्हांजे रहण मां को इतराज़ कोन्हे को, मूंखे को बि हुन ते कोन्हे को। इहा ॻाल्हि बादशाह ॿुधी, बादशाह हिकु देरि लाइ पाण बि परेशान थी वियो। सोचाई चईं जे असां रहंदासीं त हिन मोलाई जो कमु कोन थींदो। पंहिंजे वज़ीरनि खे हुकुम ॾिनई त बाबा काफ़िलो सॼो खणो, बाक़ी हिकु जो कोई पींघो आहे हिते छॾियो। फ़क़ीर जो अॼु महबूब अचण वारो आहे, उहो पंहिंजे महबूब सां मिलंदो। इहो पींघो भले जेको आहे फ़क़ीर खे ई कमु अचे हुनजे महबूब सां मिलण जे लाइ। बादशाह उतां पंहिंजो काफ़िलो वठी निकिरी हलियो थो वञे। जेॾीमहिल राणी राति जो पंहिंजे घर खां निकिरे थी, पंहिंजी बानी खे चए थी हाणे आऊं त वञा थी पंहिंजे दोस्त सां मिलण, पर हाणे इहो होशियारी कजां, एतिरो कजां जो सुबुह थियण खां अॻु में असांखे होशियारु कजां, ईअं न त मथां मूंखे निंड अची वञे, आऊं हुते रहिजी वञा ऐं तूं असांखे न उथारीं। त हुन राणी वई आहे फ़क़ीर सां मिलण लाइ उते। जेॾीमहिल पींघे में लुॾंदे लुॾंदे हिक ॿिए खे ॾिसंदे ॾिसंदे हिननि खे निंड अची वई आहे। निंड अची वई आहे त के हज़ारे साल गुज़री विया आहिनि।